काफ़ी अरसे खां ख़्वाहिश हुई पंहिंजे दोस्तनि सां मुखातिब थियण जी। अॼु महल बि आहे, मौक़ो बि आहे। मौक़े जी मुनासिबत सां मूं लाज़िम सम्झो त मां दोस्तनि सां पंहिंजा वीचार वंडिजनि। मुंहिंजी जीअं मां पीपल्स पार्टी जॉइन कई आहे, PTI खे अलविदा करे, काफ़ी माण्हुनि जा पंहिंजा ख़्यालात आहिनि। PTI छॾण जो कारण, PTI गवर्नमेंट खे छॾण जो कारण फ़क़ति ऐं फ़क़ति सिंध आहे। मां ॾाढे वाज़े अल्फाज़नि में गुज़ारिश कंदो हलां त कराची सिंध आहे ऐं सिंध पाकिस्तान आहे। पाकिस्तान आहे त असां आहियूं। हीअ हिकु घदोनी साज़िश PTI जे अंदरि कुझु अनासरनि जी आहे। वक़्तनि फ़वक़्तनि मां इन मीटिंग्स में पार्टी क़यादत जे अॻियां ॾाढो वोकली इहा सिंध जी ॻाल्हि रखंदो रहियो आहियां। पर शायदि हीअ हाणे वक़्तु अचे वियो ऐं खणी ईअं चइजे त पाणी सर खां मथे चढ़ी वियो। मूंखे इहा उमेद न हुई इमरान ख़ान साहिब मां या जेकी बि किचन कैबिनेट आहे हिन PTI जी, त को सिंध जे धरतीअ ते, सिंध जे मादनियात ते इन तरीक़े सां कब्ज़ो बि कयो वेंदो। ऐं कुझु दोस्तनि जो इहो बि ख़्यालु आहे त शायदि पीपल्स पार्टी में विया इक़्तिदार जे करे। त मां वाज़े कंदो हलियासि हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट आहे। पाकिस्तान में 3 सूबनि में हुनजी गवर्नमेंट आहे। ऐं अलहमदिल्ला जंहिं वक़्तु PTI में हुयुसि बि त पंहिंजे इज़त जो वक़्तु गुज़ारियो ऐं पार्टी जी तंज़ीम में जेतिरी कोशिशि पिए करे सघियासीं कईसूं। 21 नवंबर 2014 जो जलसो जेको मूं अलियाबाद में पंहिंजे ॻोठ में मुनक़द कयो हो, उहो इन शइ जो उहो तारीख़ जो हिकु हिसो आहे। त उहो मूं अकेले सिर कयो हो ऐं तारीख़ जा वर्क जेके आहिनि, जेके दोस्त चवनि था त हिन कोई शायदि कंहिं मुफ़ाद में कयो आहे, त उन वक़्तु PTI न गवर्नमेंट में हुई, न PTI जो का हुकूमत हुई। उन वक़्तु बि पीपल्स पार्टी हुकूमत में हुई। पोइ मां उन वक़्तु पीपल्स पार्टी खे जॉइन करे वठां। पर न, अॼु सिंध जी ॻाल्हि आहे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि आहे। मां सलाम कंदुसि असांजे दोस्त शेरियार शेर साहिब खे, जंहिं सिंध जे सचे सपूत हुअण जे पंहिंजी माउ धरती सां, पंहिंजे सिंध धरती सां सचे हुअण जो सबूत ॾिनो। जॾहिं की अपोज़िशन में त मुंहिंजे ख़्याल में लाड़काणे मां, जैकमाबाद मां, शिकारपुर मां काफ़ी सारा असांजा सिंधी भाउर असेंबलीअ मेंबर आहिनि। पर शायदि उन्हनि इहो गवारा कयो त सिंध खे पंहिंजी अवलियात ते, पंहिंजे मुफ़ाद ते तरजीह न ॾिजे। पर मां त इहो चवंदुसि त सभ खां पहिरियों सिंध आहे। सिंध आहे, असां आहियूं। असांजो वतन अज़ीज़ पाकिस्तान आहे त असां आहियूं। सिंध जे कंहिं बि हिसे ते इंच इंच जा वारिस आहियूं असां। न कंहिंखे क़ाबिज़ थियणु ॾींदासीं। असां सिंध जे हक़नि जे लाइ, पंहिंजे मुल्क, पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जे हर हिकु मुफ़ाद जे लाइ उथी बीहंदासीं। ऐं फ़क़ति ऐं फ़क़ति इहो ई कारण आहे मुंहिंजो जेको PTI खे अलविदा करण जो। न का मूंखे कंहिं PTI जे कंहिं दोस्त खां का शिकायत आहे, न PTI तंज़ीम जे कंहिं उहिदेदार खां का शिकायत आहे, न ई मूंखे इमरान ख़ान खां का ॿी का शिकायत आहे। शिकायत अगरि आहे बि त सिर्फ़ु इहा त सिंध सां ई माटेली माउ वारो रविश छो थी रखी वञे। जॾहिं बि अचनि सिंध में ॻाल्हि कनि कराची जी। PTI खे सिर्फ़ु वोट कराची मां मिलिया। सिंध जे इन हिकु
शहर कराची में मिलिया हुआ, सॼे सिंध में वोट कोन मिलिया। असां पार्टी जा टिकट होल्डर हुआसीं, असां इलेक्शन में विड़ी हुआसीं, असां हज़ारे वोट कयासीं। ॿिया दोस्त ॿियनि ज़िलनि में बीठा, उन्हनि हज़ारे वोट खया। त सिंध सॼी PTI खे रिस्पॉन्स कयो हो। त पुछो अॼु अखर अहिड़ो छा थी पियो आहे जो सिंध जा ॿेट, सिंध जा हक़ गज़ब कया था। मां पंहिंजे दोस्तनि जो, सुहेल अनवर सियाल साहिब जो ऐं तारिक अनवर सियाल साहिब जो बि मशहूरु आहियां पंहिंजी सिंध सां बीहण जो, पंहिंजी धरती सां बीहण जो। इन करे मां अदी फरियाल जो बि निहायत मशहूरु आहियां। चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो साहिब जो, को चेयरमैन प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहिब जो जिन मूंखे इहो मान ॾिनो, मूंखे इज़त ॾिनी। सियासी पार्टियूं, मां आख़िर में वज़ाहत कंदो आहियां त सियासी पार्टियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर सिंध धरती मुंहिंजी अमर आहे, सिंध धरती अमर आहे। ऐं पाकिस्तान असांजी जान आहे, असांजो शान आहे, असांजो मान आहे। असांजे मुल्क असांजे पाकिस्तान सां सुञाता वञूं था। असां पाकिस्तान जा वारिस आहियूं, असां सिंध धरती जा वारिस आहियूं। पर इहो क़तमु कोन थींदो त को असांजी धरती ते वार करे ऐं असां उन्हनि सां गॾु बीहूं। न उन्हनि सां बीह थो सघिजे, न उन्हनि सां हली थो सघिजे। ऐं मुंहिंजे हिन वीडियो जी तवसत सां सभु सिंध में जेके बि PTI सां वाॻापियल दोस्त आहिनि, उन्हनि सभिनि खे बि गुज़ारिश आहे त हे वक़्तु आहे सिंध सां बीहण जो। जेको बि सिंध जी ॻाल्हि करे, जेको बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे, तव्हां सिंध सां बीहो। सियासी पार्टी सां बीहण जो कोई बि अगरि तव्हां किथे बि डिसीजन आहे, अगरि तव्हां PTI में बि अगरि वेठा बि आहियो दोस्त जेके सिंधी आहियो, त तव्हांजे हिन वक़्तु वक़्त जो तक़ाज़ा बि आहे त तव्हां सिंध सां बीहो। आख़िर में मां तव्हां सभिनी दोस्तनि जो चवाइतो आहियां जिन मान बि ॾिनो, इज़त बि ॾिनी।